अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में सलाम अर्ज़ कयां थो। अल्लाह करे तव्हां जिते हुजो ख़ुशि हुजो, शादी आबाद हुजो। ख़ुदा साथ ज़िंदगी जा किस्सा खणंदा आहियूं, कहाणियूं कंदा आहियूं ऐं चाहींदा आहियूं त हयाती जेको कुझु असांखे सेखारे थी या जेकी कुझु पंहिंजे तजुर्बनि में सिखियो आहे उनखे असीं ॿियनि ताईं पहुचायूं। थी सघे थो कंहिं हिकिड़े वजूद खे बि उन मां लाभ हासिलु थी वियो त हयाती पंहिंजी पूरी कमाई हासिलु करे सघे थी। अॼु ज़िंदगी जी हिकिड़ी अहम तरीन नोयत आहे, उहा आहे फ़ैसिले करण जी क़ुवत त असीं कैरियर प्लान कीअं कयूं था। नंढे हूंदे खां वठी जेकॾहिं तव्हां गौर कयो त जेका कैरियर जी प्लानिंग हूंदी आहे उहा अजीबो ग़रीब हूंदी आहे। मिसाल तौर असां वटि कुझु पेशा हूंदा आहिनि, डॉक्टर आहे, इंजीनियर आहे, अकाउंटेंट आहे, फोर्सिस में वञणु आहे। इन जी चूंड हर को ॿारु शुरूआति में करे वठंदो आहे ऐं शुरूआत जे हवाले सां हूंदो आहे या माइट बि इहो चाहींदा आहिनि। पर जेके दुनिया जा ॿिया पेशा आहिनि, जेके ॿिया हुनर आहिनि, दुनिया में लखे कारोबार आहिनि, लखे नौकरियूं आहिनि, मुख़्तलिफ़ सिलसिला आहिनि, इन जे बारे में असांखे जेका ॼाण हूंदी आहे न उहा घटि हूंदी आहे। हाणे ईअं हूंदो आहे त असां ॿारनि खे सेखारींदा आहियूं त तव्हांखे हीउ थियणो आहे या हू थियणो आहे, ऐं उन जिदोजहद में ॿारु जॾहिं उन पासे हलियो वेंदो आहे त ऑटोमेटिकली इहा शइ अंदरि में घर करे वेंदी आहे त बसि मूंखे इहो ई थियणो आहे। केतिरा ॿार माज़त सां थोरो तकलीफ़ आहे, प्रॉब्लम आहे, इशू आहे, को न कजो। त ॿार केतिरा आहिनि जेके बार बार इहो ई चाहींदा आहिनि त असांखे डॉक्टर थियणो आहे, डॉक्टर थियणो आहे, डॉक्टर थियणो आहे। केतिरा ॿार सीरियसली इन शइ जे पोयां बि वेंदा आहिनि, कोशिशि बि कंदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे त क़िस्मत यावरी कोन कंदी आहे ऐं ॿारु किथे न किथे रहिजी वेंदो आहे। हाणे उहा शइ पंहिंजी जाइ ते बिल्कुलु अहम आहे त छा थो करे सघिजे, कीअं थो करे सघिजे। जेकॾहिं कुझु थी वियो त उन में बहरहाल उन ॿार जो पंहिंजो क़सूरु कोन्हे, पर ज़िंदगीअ में उहो जेको कैरियर आहे न उन कैरियर ते अजीब हिकिड़ी छाप लॻी वञे थी। ॿारु उन महिल छाकाणि त 14 खां 16 सालनि जी उमिरि जो आहे, बल्कि 16 खां 18 सालनि जी उमिरि जो आहे, इन करे साइकोलॉजिकली हू शयुनि खे फील करणु शुरू करे थो, नफ़्सियाती तौर ते पोइ हलियो वञे थो। ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त जॾहिं ॿार अची कंहिं प्रॉपर जाइ ते जेको हू चाहींदो आहे या जेको माइट चाहींदा आहिनि एडमिशन कोन थींदी आहे त ज़िंदगी हिकिड़ी ॾुखे पासे हली वेंदी आहे ऐं पोइ अॻियां जेको कैरियर आहिनि उहे प्लान करण में ॾाढी ॾुखियाई थींदी आहे। असीं लाइ छो पंहिंजे ॿारनि खे इहो सम्झाईंदा आहियूं त हुननि खे नंबर 1 हुअणु खपे। दिलि में न कजो हीउ मौज़ू आहिनि, हीउ मौज़ू आहिनि, हिन मौज़ूअनि ते ॻाल्हाइणु खपे। असां सदाईं चवंदा आहियूं तोखे नंबर 1 हुअणु खपे। मूं ॾिठो आहे त केतिरी फैमिलीज़ अहिड़ियूं आहिनि जिन में जॾहिं ॿारु ॿियो नंबर ईंदो आहे त माइट नाराज़ थी वेंदा आहिनि त तूं त नंबर 1 नहीं, तूं नंबर 2 छो आयो वञी। किथे मूं पढ़ियो त मुंहिंजो ॿारु त सदाईं पहिरियों नंबर ईंदो आहे। ॿार खे सेखारणु घुरिजे त ज़िंदगी में पहिरियों नंबर हूंदो आहे, बिल्कुलु हूंदो आहे, पर उहो लाज़िम न आहे। उहो लाज़िम न आहे त माण्हू हमेशह पहिरियों नंबर हुजे। दुनिया में तव्हां ॾिठो हूंदो हर हंधि टॉप 10 हूंदो आहे। दुनिया में हर शइ टॉप 10 में काउंट कई वेंदी आहे। दुनिया जूं 10 वॾियूं टीमूं पाण में विढ़ंदियूं आहिनि, पोइ हुन मां को बि हिकिड़ो नंबर 1 थी सघे थो। ऐं नंबर 1 हिकिड़ी अहिड़ी जाइ आहे जेका केॾी महिल खिसकी सघे थी। दुनिया में नंबर 2 बि हूंदो आहे। ख़ातिन हज़रात, हिकिड़ी नंढड़ी सम्झण जी ॻाल्हि आहे त जेके फेल्यूअर्स हूंदा आहिनि, जेके फेल थी वेंदा आहिनि, उन्हनि खां असां लाइ छो चिड़ंदा आहियूं, चवंदा आहियूं त हीअ त बेकार आहे, हीअ त फेल आहे, हीअ त फज़ूल आहे। गौर कंदो त फेल उहो आहे जेको पास कोन थियो, ॻाल्हि ख़तमु। माना हिकिड़ो रेंज आहे न असांजो, असां हिकिड़ो रेंज ठाहे छॾियो आहे, 33 मार्कुनि ते पास आहे, 50 मार्कुनि ते पास आहे। उहो माण्हू उहो कमु करे न सघियो, इन करे उन कमु करण में फेल थी वियो, ॻाल्हि ख़तमु थी वई। वरी कंदो, वरी अटैम्प्ट कंदो। असां लाइ छो हुनखे पोइ ते धिके छॾींदा आहियूं त न बसि इहो फेल थी वियो आहे, हाणे इहो पास थियण जे लाइक़ु कोन्हे, इहो ॾॾु आहे, इहो जाइल आहे, इहो हीअ आहे, इहो हू आहे। असीं लाइ छो हिकिड़ो स्टैम्प खणी घुमंदा आहियूं त जीअं असां माण्हुनि खे ॿुधाए सघूं त हू उन कैलेबर जा कोन्हनि जंहिं कैलेबर खे असां टच कयो आहे। यादि रखिजे त हर ज़हन अलॻि अलॻि आहे, हर सोच अलॻि अलॻि आहे, हर ख़्यालु अलॻि अलॻि आहे, हर माण्हू मुनफ़रिद आहे। ऐं ज़िंदगी में नाकामियूं दरअसल कामयाबियुनि खे जनमु ॾींदियूं आहिनि। असीं हिननि खे जिन खे पोइ ते धिकण जी कोशिशि कंदा आहियूं, दरअसल पोइ ते कोन थिकबा आहिनि। पर हाणे उते जेका ॻाल्हि शुरू में कईसीं उहा आहे त असांजे फ़ैसिले जी क़ुवत केतिरी आहे। मिसाल तौरु हिकिड़ो अटैम्प्ट ॾिबो आहे, वरी चवंदा आहिनि हाणे गैप ईयर था वठूं, हाणे हिकिड़े ॿिए साल जी तयारी था कयूं, वरी हिकिड़े ॿिए साल जो अटैम्प्ट कंदा त असीं कुझु कोन कंदा, वेठा हूंदा अटैम्प्ट रखंदा। ज़िंदगी जो हिकिड़ो हिकिड़ो पल, हिकिड़ो हिकिड़ो लम्हो क़ीमती आहे। इहो वरी न आहे अचिणो। ॿार खे सेखारणु घुरिजे त जॾहिं तव्हां वटि वक़्तु आहे त तव्हां हुन वक़्त जो क़दुरु कयो ऐं तव्हां हर अटैम्प्ट खे दिलि सां ॾियो। ऐं जेकॾहिं ईअं को गैप ईयर्स में अचे थो ऐं वक़्तु विञाए थो त ख़ुदा रा कोशिशि कयो त पंहिंजो वक़्तु न विञाए। मां हयाती जो हिकिड़ो वॾो किसो तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। हिकिड़ो बेनता मोज़िज़ मोहतरम दोस्त असांजो, उनखे सॼी उमिरि इहो हुई त मां गज़ेटेड नौकिरी कंदुसि, मां 17 ग्रेड जी नौकिरी कंदुसि, मूंखे 17 ग्रेड जी जॉब खपे थी, मूंखे घटि न आहे करिणो। इवन ज़िंदगी इहो मौक़ो बि ॾिनो त हुनखे 16 ग्रेड जी हिकिड़ी जॉब जो अपॉइंटमेंट ऑर्डर ऑफर थियो, हुन न कयो त न मूंखे 17 ई करिणो आहे। ऐं हाणे जॾहिं ज़िंदगी पंहिंजा पूरा वर वकड़ साम्हूं खणी अचे थी त हू 11 ग्रेड में हिकिड़ी जाइ ते मुलाज़िम आहे। हीअ कंहिंजे लाइ को इशारो कोन्हे, ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगी तव्हांखे चांस ॾिए थी त हुन चांस खे अवेल कयो, पंहिंजे वक़्त खे न विञायो। वक़्तु विञाइणु दरअसल असांखे जेकॾहिं ज़हन में ॻाल्हि अचे त वक़्त जो हिकिड़ो क़दुरु आहे। ऐं जेके ख़ासि तौर ते अॼुकल्ह ॿारनि में हिकिड़ो नओं ट्रेंड आयो आहे, उहो गैप ईयर्स आहे।
असां गैप ईयर पिया कयूं, असां हिकिड़ो साल ॿियो ॾिसूं था, असां ॿियो। तव्हां सोचो त सही, हिकिड़ो ॿारु जेको 18 सालनि में इंटरमीडिएट करे थो ऐं वरी हिकिड़ो साल गैप वठे थो ऐं वरी जेकॾहिं एडमिशन न थी त न हेॾां जो रहियो न होॾां जो रहियो। माना हुनजा जेके क्लास फेलोज़ हुया से हिकिड़ो साल अॻिते निकिरी विया, जिन सां उहो ज़िंदगी जूं विखियूं खयूं उहे सभु पंहिंजी जाइ ते अॻियां रवां दवां थी विया, हू पोइ हिते रहिजी वियो। वरी हुनखे पहुचण जी कोशिशि करे थो त उन्हनि खे बि पहुची कोन थो सघे। जेके गॾु हलनि था उन्हनि सां गॾु हली कोन थो सघे। त कॾहिं असां सोचियो आहे त इन क़िस्म जी फ़ैसिलनि जी असां ते कहिड़ो इम्पैक्ट पए थो, छा थिए थो? ज़िंदगी परवरदिगार हिकिड़ो भेरो ॾींदो आहे, हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, उनजो जेतिरो क़दुरु कयो वञे उहो घटि आहे। त माइटनि खे सोचणु घुरिजे त असांजा ॿार जेकॾहिं को कैरियर प्लान कनि था ऐं त उहो कैरियर कीअं आहे। अॼुकल्ह काउंसलिंग बि इलाही आहे, माण्हू टीचर सां बि पुछी सघे थो, ॿियनि सां बि ॻाल्हाए सघे थो त कैरियर खे कीअं एडॉप्ट कजे, कीअं डेवलप कजे त जीअं आहिस्ते आहिस्ते ॿारु उन शइ खां ॿाहिरि निकिरी अचे। ज़िंदगी रुॻो डॉक्टरी कोन्हे, इंजीनियरिंग कोन्हे, ब्रॉडकास्टिंग कोन्हे, टेलीकास्टिंग कोन्हे, ज़िंदगी त कुझु ॿियो आहे। त छो न असां ॿार खे उहा अहमियत बि ज़िंदगी जी सेखारियूं त बाबा ज़िंदगी हिन पासे बि रुख कंदी आहे, हीअ बि कर खणंदी आहे, हीअ महसूसात बि हूंदी आहे, इन पासे छो नथा असां हुनखे वठी अचूं। ॻाल्हि आहे त असां अलाए छो शयुनि खे मटीरियलिस्टिक वठी था वञूं, ॿारनि खे शयुनि जी वैल्यू सम्झायूं था, उन्हनि जो क़दुरु नथा सम्झायूं। त बसि इहो अॼु ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आहे त छो न असां कैरियर प्लानिंग में उन्हनि सभिनी खे जेके पंहिंजे रुख ते अॻियां वधनि था, प्लान कयूं त उनखे छा करिणो आहे, ऐं जेके रहिजी वञनि था उनखे गले सां लॻायूं, भाकुर पायूं, उन्हनि खे अहसासु ॾियनि त न ज़िंदगी नुक़सानु कोन्हे, ज़िंदगी फ़ाइदो आहे, उन में अॻियां सोचण जी कोशिशि करणु घुरिजे। ऐं इहो तमामु ज़रूरी आहे त असांजे पारां जेका सम्झाइणी आहे न, असांजे पारां जेको हुनखे भाकुर पाइणु आहे उहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थो। ज़िंदगीअ में चयो वेंदो आहे त जॾहिं तव्हां हूंदा आहियो त हर को हूंदो आहे, जॾहिं तव्हां माफ़ु कजो किरंदा आहियो उहो तमामु घटि हद अॻिते वधंदा आहिनि। ऐं अलाए छो दिलि चए थी हिकिड़ी हुजत ॿी बि कयां। तव्हां ॾिठो हूंदो न त असांजी अजीब तबियत आहे, जॾहिं को तिरकी किरंदो आहे त असां पहिरीं खिलंदा आहियूं, पोइ हथु ॾींदा आहियूं। असां पहिरीं हथु छो कोन ॾींदा आहियूं? थोरो सोचिजो, असांखे खिल अची वेंदी आहे त अरे तिरकी पियो, अरे किरी पियो, ईअं कोन्हे। सोचिजो, गौर कजो, ॾींदड़ हथु वठंदड़ हथ खां सदाईं मज़बूत हूंदो आहे। मौला पाक अव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-मान में रखे, जिते बि हुजो ख़ुशी जो, शाद ऐं आबाद जो। अल्लाह करीम अव्हांखे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं। फ़ी अमानिल्लाह। अल्लाह वाहे।